अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं यानी हसन अब्बासी आहियां। जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा। जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे प्यासी धरती रमंदा बादल। नाविल लेखक सिराज, छपाईंदड़ बाग़ी एकेडमी कराची सिंध, छापो 2012 ईस्वी। लेखक जो तारुफ़। नालो सिराज लख, अदबी नालो सिराज, जनम जो हंधि टंडोजाम, जनम जी तारीख़ 24 अक्टूबर 1933 ईस्वी। तालीम BA ऑनर्स, MA इकनॉमिक्स, LLB। पेशो अगूणो CSP ऑफिसर रिटायर्ड, वकालत, सहाफ़त, अगूणो एडिटर रोज़ाना हिलाल पाकिस्तान कराची। अदबी हैसियत नाविल निगार, कहाणीकार, शाइर, माहिर लिसानियात, मुहक़िक़, नक़ाद ऐं सहाफ़ी। तसनीफ़ ऐं तर्जुमा। ॾखण मां थो सिजु उभिरे तर्जुमो कृष्ण चंद्र जो नाविल 1953 ईस्वी। सिंध जी इक़्तिसादी तारीख़ AP छबलाणीअ जे किताब जो तर्जुमो 1958 ईस्वी। चूंड अमरीकी अफ़साना ग़ुलाम रब्बानी आगरे सां गॾु तर्जुमो 1958 ईस्वी। ऐं दर्द हली आ कहाणियूं 1962 ईस्वी। इल्म मुआशात 1964 ईस्वी। सिंधी ॿोली तहक़ीक़ 1964 ईस्वी। पढ़ाॾो सोई सॾु नाविल 1970 ईस्वी। ॿियो छापो 1981 ईस्वी। टियों छापो 1988 ईस्वी। मरण मूसिया नाविल 1988 ईस्वी। मुंहिंजी दुनिया हेकल व्याकल नाविल 1988 ईस्वी। अठू माण्हू कहाणियूं 1985 ईस्वी। तुंहिंजी दुनिया सभु रंग सांवल नाविल 1989 ईस्वी। मुंहिंजी दुनिया मर्ग तरशना नाविल 1990 ईस्वी। प्यासी धरती रमंदा बादल ट्रियोलॉजी नाविल, आत्मकथा ज़ेर तसनीफ़। हिस्ट्री ऑफ सिंधी लैंग्वेज, हिलाल पाकिस्तान अख़बार जे एडिटर तौरु लिखियल एडिटोरियल, रती जी रिहाण ऐं कालम, सियासी मंज़रनामो, कालम ऐं मज़मून, शाह लतीफ़ जे हवाले सां मक़ाला, किताबनि जा महाग लिखियल ऐं छपियल। पेश लफ़्ज़। दिलि थी चवे त हिन नाविल बाबति ॿ अखर पढ़ंदड़नि जे गोश गुज़ार करे छॾियां। हीउ नाविल मूं तॾहिं लिखणु शुरू कयो जॾहिं अञा नौकिरीअ जो घटि ॻिचीअ में हो। मूंखे यादि आहे त जन ॾींहंनि मूं नाविल पूरो कयो हो, उन्हनि ई ॾींहंनि मां हिकु ॾींहुं कनि प्यारनि यारनि ऐं दिलि घुरियनि दोस्तनि जी हिकु महफ़िल मती हुई। अयाज़ सखर खां आयो, रशीद भट्टी साण होसि, रबानी ऐं तनवीर बि हुआ। भायां थो त रसूल बख़्श पली जो बि हो। असां सभिनी जो मदार मोहम्मद इब्राहिम जोयो ऐं शेख साहब ऐन काफ़ ऐं शायदि मुराद अली मिर्ज़ा बि हुआ। कनि ॿियनि यारनि जा नाला विसरनि था। उन महफ़िल में न्याज़ हुमायूनी पंहिंजो हिकु नओं गीत निहायत दर्द ऐं सोज़ सां सुर में झूंगारे ॿुधायो। न्याज़ बि उन वक़्तु नवां तजुर्बा करे रहियो हो। शाइर त हूअं ई गज़ब जो आहे, पर गीत ऐं माया चवण में हिन जो को मटु न आहे। उन ख़ूबसूरत गीत जा ॿोल कुझु हिन रीतो आहे। मुंहिंजी दुनिया हेकल व्याकल, तुंहिंजी दुनिया सभु रंग सांवल, मुंहिंजी दुनिया मर्ग तरशना, तुंहिंजी दुनिया रमंदा बादल। उहा झूंगार अञा ताईं मुंहिंजे हिकु टेप ते महफ़ूज़ आहे। मूं उन वक़्तु ई यारनि खे चयो हो त पंहिंजे नाविल जो नालो रखंदुसि मुंहिंजी दुनिया मर्ग तरशना। जॾहिं मुंहिंजो किताबु सिंधी ॿोली 1964 ईस्वी धारे छपियो, तॾहिं मुंहिंजे दोस्त ऐं पब्लिशर अहमद ज़ेब अदबी मर्कज़ वारे अहमद उन नाले जो ऐलान बि करे छॾियो। पर उन खां पोइ 1965 ईस्वी वारी जंग लॻाराई वई। अयाज़ ऐं रशीद भट्टी जेल मोकिलिया विया। मुंहिंजो हियां हिजी वियो। ऐं सारतर जी वसफ़ मूजिबि बुनियादी तरह काइर आहियां। लिखणु त कोन छॾियुमि, पर नाविल छपाइण तां अरवाह खजी वियुमि। लतीफ़ जी रिवायत वांगुरु लिखी मट में विझी छॾियुमि। अहमद मिनथू कंदो रहियो त नक़ल करे खेसि छपाइण लाइ ॾियां, पर दिलि मञे ई न। थोरो ई वक़्तु पोइ मौलवी अब्दुल वाहिद जी ज़ोरावरी ऐं शमशीर जी उरह ज़ोराईअ ते खेनि हिकु कहाणी नई ज़िंदगीअ लाइ ॾिनमि। कहाणी जंग जे मौज़ूअ ते हुई, पर उहा ॻाल्हि विसरी वियमि त नई ज़िंदगी सरकारी पर्चो हो। शमशीर जी मजबूरी बि सम्झां थो। जेकॾहिं कहाणी न छपे हा त साणसि शिकायत कोन करियां हा। अॼु बि यारीअ जी हुजत सम्झी पियो शिकायत करियां। हिन कहाणीअ जी पछाड़ी बजुमिला बदिलाए छॾी। कहाणी मरी वई, सॼो इम्पैक्ट ख़तमु थी वियो। कहाणी लिखण तां अरवाह खजी वियो। ऐं माठि थी वियुसि। ॻच अरसो त लिखण ते दिलि नथी थी। नाविल खे मट मां कढण जो जेको हिर्सु थींदो सो बि थधो थी वियो। कुझु वक़्त खां पोइ बीमार थी पियुसि। इलाज करण लाइ लंडन पहुतुसि। उते ख़बर पई त नई ज़िंदगी वारी कहाणी जेका शमशीर बेज़र बणाए छॾी हुई ऐं मुंहिंजियुनि ॿियनि कहाणियुनि ऐं मज़मूननि जी सरकारी सतह ते छंड छाण पई थिए। फाइल जो पेट भरिजी फाटण ते हो। उन फाइल में उहे क़िस्तवार मज़मून बि हुआ जेके कारवान ऐं महिरान रोज़ाना अख़बारुनि में छपजंदा रहिया हुआ। उन्हनि महिरबाननि मां 3-4 महिरबान मरहूम थी विया आहिनि। ख़ुदा संदनि मग़फ़रत करे। उन सां गॾु उर्दूअ में जेकी झोलूं थींदियूं रहियूं से बि फाइल जो पेट भरींदियूं वयूं।
कुझु सालनि खां पोइ उन फाइल जो दीदार नसीब थियो, तॾहिं सभु हक़ीक़तूं साम्हूं आयूं। ख़ैर जॾहिं मोटी आयुसि त उन फाइल जे तुफ़ियल 303 में नालो अची वियो। ॾाढी कावड़ आयमि। मूं जहिड़ा कायर जॾहिं कावड़बा आहिनि तॾहिं वधीक फूकबा शुकबा आहिनि। उन कावड़ में पड़ाॾो सोई सॾु लिखणु लॻुसि। हेॾां 303 वारी इंक्वायरी हलंदी रही, होॾां रोज़ु सिफ़नि जा सिफ़ा लिखंदो रहियुसि। उहो बि अजीब इतफ़ाक़ थियो जो जंहिं ॾींहुं 3 अप्रैल 1970 ईस्वीअ ते नाविल लिखी पूरो कयुमि, उन साॻिए ॾींहं ते नौकिरीअ तां रिटायर थियण जो परवानो मिलियो। नाविल नवंबर 1970 ईस्वीअ में शाया थियो। उन खां पोइ जेके उथलूं पुथलूं थियूं, इनक़लाब ऐं ज़िलज़िला आया, से वेझी तारीख़ जो हिसो आहिनि। उन्हनि ते लिखण जो न ई वक़्तु आहे ऐं न पाण में उनजो हौसलो थो भायां। बुनियादी काइरता का सेहतमंद अलामत न आहे। नए सिर नए रोज़गार संभालण में कुझु अरसो लॻी वियो। कुझु न तगोदो ऐं कुझु ज़हनी ज़लज़लनि वरी बीमार करे विधो। मर्ज़ उहो साॻियो जेको लंदन गेले वियो हो। वरी डॉक्टरनि जे हवाले मुंहिंजी घरवारी सीमा ऐं मुंहिंजे हिकु प्यारे दोस्त डॉक्टर जमालीअ जी गॾियल साज़िश मूंखे हिकु नओं डपु ॾियारियो। काइर लाइ नओं डपु बि कावड़ जो बाहिस बणिबो आहे। उहो डपु अञा ताईं तारी आहे त जेकॾहिं लिखणु बंदि कयुमि ऐं 3 ॾहाका पुराणे नाविल खे छपाईअ लाइक़ु बनाइण लाइ कमु न कयुमि त ज़हनी अधरंग थी पवंदुमि। सख़्तु कावड़ आयमि ऐं अञा ताईं कावड़ जे ज़ेरे असर आहियां। नतीजो उहो थियो आहे त सॼो ॾींहुं रोज़गार लाइ गही गही राति जो लिखंदो आहियां ऐं नाविल खे दुरुस्त करण जो कमु अची पूरो कयो अथमि। जीअं मथे चयो अथमि त नाविल जो असुलु को नालो मुंहिंजी दुनिया मर्ग तरशना रखियो हुअमि, पर जॾहिं दुरुस्त करणु वेठुसि त ॾिठुमि त टेक्निक जे लिहाज़ खां नाविल 3 किताबनि ते मुश्तमिल आहे। ट्रियोलॉजी आहे। उन्हनि मां पहिरें किताब जो नालो रखियो अथमि मुंहिंजी दुनिया हेकल व्याकल। ॿिए किताब जो नालो आहे तुंहिंजी दुनिया सभु रंग सावल ऐं 3 किताब जो नालो थींदो मुंहिंजी दुनिया मर्ग तरशना। सॼे किताब जो नालो पोइ बि घुरिबल हो। ज़हन ते नालो तरी आयो प्यासी धरती रमंदा बादल। हिन तारीफ़ ते न्याज़ अॻियां शर्मिंदो आहियां। उमीद त हू दरगुज़र कंदो। कॾहिं कॾहिं तारीख़ पाण वरजाईंदी आहे। सिंध जी तारीख़ बि शायदि पाण खे वरजायो आहे। ताज़नि चूंडियुनि में सिंध ने हिकिड़ो फ़ैसिलो ॾिनो आहे। उन फ़ैसिले खे सम्झणु का ॾुखी ॻाल्हि कान आहे। सिंध वटि न्याणी सत क़ुरान आहे। सिंध वटि हिकिड़ी ॿी बि रिवायत आहे त जेको संदन बिना पंहिंजो हुजे सो संदन पंहिंजे हवाले सां बेगुनाह मारियो वञे। उनखे विसारणु हिननि जे वस खां ॿाहिरि आहे। हिननि मुंहनि जे दड़े जी साख ते फ़ैसिलो कयो आहे। उन फ़ैसिले जी सही या ग़लति हुजण जो सुवालु पुछण वारा तारीख़ खे विसारे था वियनि। हू शाह इनायत शहीद ऐं मखदूम बिलाल खे विसारे था वियनि। सिंधनि जा फ़ैसिला नतीजनि खां बालातर आहिनि। उन्हनि खे जज़्बाती फ़ैसिला सॾणु बि ग़लति आहे। उहे सुपुर्दगीअ जा फ़ैसिला आहिनि। उहे अहसास जा फ़ैसिला आहिनि। उन्हनि फ़ैसिलनि खे तारीख़ ते छॾे ॾियणो आहे। छाकाणि त लतीफ़ फ़क़ति सिंधियुनि लाइ ई लफ़्ज़ चया हुआ त आशिक़ ज़हर प्याक वे ॾिसी वहसन घणो। तारीख़ जो वियो पीअण ई सिंधी क़ौम खे ॿियनि क़ौमुनि खां मुमताज़ ऐं मुख़्तलिफ़ करे थो। अजीब ॻाल्हि रुॻो इहा आहे त वियो पीअण खां पोइ बि न रुॻो असीं जीअरा आहियूं, पर जीअरे हुजण जी हाम बि हणी सघूं था। सिराज 4 डिसंबर 1988 ईस्वी। सिराज जो नाविल प्यासी धरती रमंदा बादल टेक्निक जे लिहाज़ खां 3 किताबनि ते मुश्तमिल आहे। ट्रियोलॉजी आहे। उन नाविल जो पहिरियों किताब मुंहिंजी दुनिया हेकल व्याकल 2 एडिशन नवंबर 88 ऐं अगस्त 1999 ईस्वी में शाया थिया। ॿियो किताब तुंहिंजी दुनिया सभु रंग सावल सेप्टेंबर 1989 ईस्वी में शाया थियो ऐं टियों किताब मुंहिंजी दुनिया मर्ग तरशना अगस्त 1990 ईस्वीअ में शाया थियो आहे। उहे 3 किताब न्यू फील्ड्स शाया कया हुआ। जीअं त पहिरियों ऐं ॿियो किताब कंप्यूटर ते न हुआ, सिर्फ़ु 3 किताब हो। हाणे 3 किताब कंप्यूटर ते कंपोज़ थियल आहिनि ऐं मुकमिल हिकु नाविल जी सूरत में पके जिल्द में शाया कया विया आहिनि। इदारो मुंहिंजी दुनिया हेकल व्याकल। मुंहिंजी दुनिया हेकल व्याकल इंतिसाब सिंध जे उन पीढ़ीअ जे नाले जंहिं असांजे ॻिचीअ में ॻटु विझण वक़्तु उहो बि शायदि न सोचियो त आज़ादु पखीअ खे बि पिंजरे में बंदि कबो त खेसि पंहिंजी लात बि लाइ लॻंदी ऐं उनखे विसारे वेहंदो। सिराज।